अबूर नंढ सुतल आहिनि उन्हनि खे कंहिं गरीब जो एहसास न आहे त गरीब जी चुल्ह कीअं थी भरे। तक़रीबन अॼु खां 2 महीना अॻु में असांजे हितां जे वापारियुनि नाजाइज़ मुनाफ़ो कमाईंदे वटनि असां खां 1380 रुपए में कणिक ख़रीद कई, जंहिंखे अॼु 70 ॾींहं थी विया आहिनि। 70 ॾींहं गुज़रण खां पोइ अॼु उहा कणिक 2200 खां 2400 रुपया अटे जो रेट मुक़ररु कयो वियो आहे। उन खां पोइ खंडु जेका असांजे मुल्क में वधि में वधि कमाइण जी पैदावार थिए थी उनखे हींअर 100 रुपया किलो ते पुॼायो वियो आहे। ग़रीब माण्हू जे वञे थो दुकान ते डालडा वठण त उहो 200 रुपया किलो थी वियो आहे। ऐं हितां जो हुक्मरान ऐं चूंडियल नुमाइंदा जेके ख़ामोश तमाशे बणियल आहिनि ऐं ग़रीब माण्हू बुखूं काटण ते मजबूर आहिनि ऐं हुननि जो को बि दाद रसाई करण वारो कोन्हे। जॾहिं असां हारी ऐं मज़दूर कपा ऐं फुटी ऐं मिर्च जी पैदावार करियूं था, तक़रीबन महीनो अॻु में मिर्चनि जो रेट 30 खां 35 हज़ार रुपया हो, पर जॾहिं असांजा मिर्च अॼु मार्केट में आया आहिनि त उन्हनि जो रेट 12,000 रुपया कयो वियो आहे ऐं कपास जो रेट 3200 खां 3000 रुपए ताईं वरिती पई वञे। ऐं हितां जा ग़रीब मज़दूर माण्हू वञनि त केॾांहुं वञनि? चूंडियल नुमाइंदा जेके ख़ामोश ऐं तमाशी बणियल आहिनि ऐं ग़रीब माण्हू 2 वेले जी मानी खाइण लाइ परेशान आहिनि ऐं हू ख़ुदकुशी करण ते मजबूर थी विया आहिनि। पर असांजा हुक्मरान जेके एसी रूम में वेही पंहिंजा ऐश ऐं शबाब करण में पूरा आहिनि, ग़रीब बच्चो उन्हनि खे को बि एहसास कोन्हे। असां उन्हनि खे इन मक़सद लाइ वोट कोन ॾिनो आहे त तव्हां असेंबली में वञी पंहिंजा शौक़ु पूरा करियो ऐं पंहिंजे मसइलनि ते ॻाल्हायो, पर असां ग़रीब जो आवाज़ न बणिजो। असां हिन वक़्तु चीफ जस्टिस ऑफ पाकिस्तान, आर्मी चीफ ऑफ पाकिस्तान ऐं ॿिनि लाॻापियल इदारनि जे बाला ऑफिसरनि खे गुज़ारिश था करियूं त ख़ुदा ही ग़रीब, ही मज़दूर, ही पोरियत जंहिंजी तव्हां कमाई खायो था उहे बुखूं काटण ते मजबूर आहिनि, पर को बि उन्हनि जी ॻाल्हि ॿुधण लाइ तयारु न आहे। ऐं उन खां पोइ हिन वक़्तु सूरत हाल इहा बीठी आहे त जेको ग़रीब मिसकिन मज़दूर हारी पोरियत रेड़े वारो मिल मज़दूर तंगारी खणण वारो जेको 2 खां 400 रुपया तारीख़ कमाए थो उनखे महांगाई एतिरो बेदार करे छॾियो आहे जो हू घर जो ख़र्च थो हलाए सघे। ऐं असांजा हुक्मरान गूंगा ॿोड़ा अंधा बणिजी चुका आहिनि जेके ग़रीब जी का बि रल ॿुधण लाइ तयारु कोन्हे। केरु नफ़ी जो धणी साईं कोन्हे, सभु सुता पिया हिन वक़्तु सूरत हाल इहा बणिजी चुकी आहे जो ग़रीब मिसकिन माण्हू ख़ुदकशी करण ते मजबूर थिए पियो, पर असांजा चूंडियल नुमाइंदा ऐं लाॻापियल इदारनि जा